हबीब करीम ने फरमायो सलासतुन ला यंजुरुल्लाहु इलैहिम यौमल क़ियामत, टे माण्हू दा जो क़यामत जे ॾियारे रब उन्हनि खे निहारींदो ई कोन। ला यंजुरुल्लाहु इलैहिम यौमल क़ियामह, टिन माण्हुनि खे अल्लाह क़यामत जे ॾियारे निहारींदो ई न। वला युज़क्कीहिम, ऐं न उन्हनि खे पाक कंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं उन्हनि टिन माण्हुनि जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब हूंदो। फकरहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलास मर्रात, पोइ इहा ॻाल्हि मदीने वारे साईं टे भेरा फरमाई। हिकिड़ो भेरो न चयूं, टे भेरा इहा ॻाल्हि चयूं। फरमायो त टे माण्हू अहिड़ा आहिनि क़यामत जे ॾियारे रब उन्हनि खे निहारींदो कोन, उन्हनि खे पाक न कंदो, उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। टे भेरा इहा ॻाल्हि चयूं। पोइ फकुल्तु खाबू व खसिरू व मन हुम या रसूल अल्लाह। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी चवे थो त मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, ये त बर्बाद थी विया, तबाह थी विया। ॿुधायो सी इहे टे माण्हू आहिनि कहिड़ा? साईं फरमाइनि था अल मुस्बिल वल मन्नान वल मुनफिकु सिलअतहु बिल हिलफिल काज़िब। उहे टे माण्हू, पहिरियों उहो माण्हू जेको पंहिंजी गोॾ या कांच भेॾुनि खां हेठि लड़काए थो। छा? गोॾ या कांच टिणियुनि खां हेठि लड़काए थो। मथे कर, थोरो मथे कर, सफ़ा अधु पिनी दे न वाबिन वांगुरु। ऐं ॿिए नंबर ते वल मन्नान, थोरा थपींदड़, कंहिंते थोरो करे न एहसान कंदो। हे भेड़ा हेड़ा तेड़ा, मूं तोसां ही कयो, मूं तोसां ही चङाई कई, मूं तोसां ही भलाई कई। आहे आदत कोन माण्हू एहसान करे पोइ अखियुनि में काठियूं हणंदा आहिनि। ईअं न, जंहिंसां एहसान कयो अल्लाह वास्ते कयो, एहसान कयो चङाई कयो अल्लाह वास्ते कयो, ऐं पोइ उनखे ईज़ा न पहुचायो, उन सां बुरो सलूक न कयो। जंहिंसां एहसान कयो रब वास्ते कयो। मां सम्झा थो अचे थकायो तव्हां। मूंखे पोएं महीने जो मींहं वारो उहा अञा कसर रहियल आहे। उहा कसर अञा कढणी आहे मूंखे, सम्झो था? साईं फरमाइनि था त इहो माण्हू जेको थोरो करे वरी थोरा थपे थो, एहसान जताए थो, इन माण्हू खे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह इन खे निहारींदो ई कोन, इन खे पाक न कंदो, ऐं इन खे दर्दनाक अज़ाब ॾींदो। ऐं टे नंबर ते वल मुनफिकु सिलअतहु बिल हिलफिल काज़िब, पंहिंजी शइ विकिणे पर कूड़ा कसम खणी, कूड़ा कसम खणी पंहिंजी शइ विकिणे थो। साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे में अल्लाह इन ते तमरियल हूंदो। इहा हेर कढो न पंहिंजे अंदर में जी, इहा हेर निकिरी वई, पक था चओ। मूंखे उमेद आहे त तव्हां इन कूड़नि कसमनि खां बचंदव, कूड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचंदव। ॻाल्हि कबी सची, पोइ को रुसे त रुसे, को परचे त परचे, नफ़ो आहे त नफ़ो आहे, जे नुक़सान आहे त नुक़सान। ॻाल्हि सची आहे, सम्झो था? ऐं मां तव्हांखे सच थो ॿुधायां, हक़ीक़त थो ॿुधायां त सच में तव्हां कॾहिं घाटो न खाई। कूड़ में घड़ी खण जो फ़ाइदो मिलंदो, घड़ी खण जो फ़ाइदो मिलंदो, पर नतीजो बुरो निकिरंदो। सच ॻाल्हाइण में घड़ी खण नफ़्स खे ॾुखी ॻाल्हि लॻंदी, पर नतीजो